रसूलुल्लाह जो साम्हूं हिकिड़ो जनाज़ो गुज़रियो त माण्हू जेके पासे सां वेठा उन्हनि चयो ॾाढो भलो माण्हू हो, चङो माण्हू हो, नेक माण्हू हो। रसूलुल्लाह फरमायो वजबत, वाजिब थी वियसि। वरी कुझु देरि मस गुज़री, वरी ॿियो जनाज़ो आयो, माण्हू चयो चङो माण्हू न हो, बुरो माण्हू हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमायो वजबत। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ की या रसूलल्लाह, अगारो बि फरमायो वजबत, हाणे फरमायो वजबत। हर ॿोली जो पंहिंजो उसलूब आहे, उन जो अखर चवण सां हर माण्हू सम्झी वेंदो आहे। त हू सम्झी वियो उमर फारूक अरबी ज़ुबान वसी ज़ुबान आहे। इहो वॾो फितनो आहे, जीअं मां तर्जुमे वारो अर्ज़ कयो तव्हां, तर्जुमो पढ़ कमु थी वेंदी, न ईअं कोन थींदो कमु। मां पाण हेतिरा किताब पढ़िया आहिनि, कुझु अलाह जे फज़ुल सां पढ़िया, मूं में त का ॻाल्हि न आहे, एतिरा पढ़िया अथनि। पर अॼु बि अरबी ज़ुबान ईंदी आहे त मूंखे बि ज़रूरत पवंदी आहे त मां डिक्शनरी खोलियां, 10-5 डिक्शनरियूं ॾिसां, पोइ वञी मतिलबु सम्झंदो आहियां, मफ़हूम। थोरे जो मां एतिरो पढ़ियो बि हूंदुसि, डिग्रियूं बि हासिल कयूं हूंदमि, ख़ुदि किताब बि अरबी ज़ुबान में लिखंदो आहियां। पोइ अॼुकल्ह ईअं कीअं आहे, जेको 4 ॾींहं मेडिकल जो स्टूडेंट आहे, उनखे 4 ॾींहं चकर हणाए करे बिस्तरो कुल्हे ते खणाए करे अॻिले ॾींहुं चवंसि ख़ुदि जा कर सम्झो थी। इन जो मतिलबु इहो कोन्हे त असां पंहिंजी ठेकेदारी था चाहियूं, ईअं कोन्हे। पर असां एतिरो ज़रूरु चऊं था त जहिड़ी तरह मेडिकल खे अताई डॉक्टर जे हथ में ॼण मेडिकल सां ज़ुल्म आहे, अहिड़ी तरह अताई आलिमनि जे हथ में दीन खे ॼण बि दीन सां सम्झो था। नुक़सान तव्हां ॾिठा आहिनि मुआशरे में, हर फील्ड में अताई मौजूदु आहिनि, हर फील्ड में अताई मौजूदु आहिनि। पीर बि कूड़ा आहिनि, सचा बि आहिनि, उहे बि अताई आहिनि जेके कूड़ा आहिनि। आलिम उहे बि सचा बि आहिनि, उन्हनि में बि अताई मौजूदु आहिनि। डॉक्टर आहिनि, उन्हनि में सचा मौजूदु आहिनि, अताई मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह हर फील्ड में तव्हां मिसाल वठी सघो था। हुज़ूर अकरम खे हुन अर्ज़ कयो उमर फारूक, या रसूल अगारो तव्हां फरमायो जन्नत वाजिब थी वई, हाणे बि तव्हां फरमायो जन्नत वाजिब थी वई। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा कीअं? हुन लाइ असां चयो तव्हांजो वाजिब, हिन लाइ असां चयो तव्हांजो वाजिब, मतिलबु छा? हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो सुहिणो जुमिलो इरशाद फरमायो, हबीब जा सभु जुमिला सुहिणा। मुस्तफ़ा इरशाद फरमायो अंतुम शुहदाउल्लाहि फी अर्दिही, तव्हां जेके आहियो माना मुंहिंजा उम्मती, ये अल्लाह जा शाहिद हो, अल्लाह जी ज़मीन में जहिड़ी तव्हां शाहिदी ॾींदा हो। अल्लाह फरमाईंदो मूंखे ख़बर आहे कहिड़ो फने खान आहे, मूंखे ख़बर आहे कहिड़ो चङो मुड़ुसु आहे। पर जेॾी महिल तव्हां सभई गॾिजी चवंदा हो न त भलो माण्हू आहे, अल्लाह फरमाए थो मां पंहिंजे इल्म खे लिकाए पासे रखंदो आहियां, तव्हांजी शाहिदी क़बूल फरमाए करे हुनखे जन्नत अता फरमाए छॾींदो। अंतुम शुहदाउल्लाहि फी अर्दी, तव्हां अल्लाह जी ज़मीन में अल्लाह जा शाहिद हो। पर यार हाणे शाहिदनि जा हाल बि थोरा ॿुधो, शाहिद पंहिंजे हाल ते ॾिसो। शाहिद लाइ सचो हुजणु ज़रूरी आहे न? शाहिद लाइ ज़रूरी आहे त कूड़ो न हुजे, शाहिद लाइ ज़रूरी आहे त हिलाल खाए, शाहिद लाइ ज़रूरी आहे त पाड़े वारे खे तंग न करे, शाहिद लाइ ज़रूरी आहे त दीन ते हले। हर को पाण जे पाण ते गौर करे। मां हदीस अर्ज़ कई आहे त रसूलुल्लाह तव्हां असांखे शाहिद चयो आहे, असांजो छा हाल आहे? इंसान पंहिंजे पाण ते गौर करे। लिहाज़ा अल्लाह सां हुस्न ज़न रखो। इन जे मुतालिक़ उलमाए किराम इहा ॻाल्हि हिकिड़ी बुज़ुर्गनि जो फरमान आहे, हिकायत आहे, उयूनुल हिकायात में इहा ॻाल्हि मौजूदु आहे। ऐं अल्लामा सफूरी रहमतुल्लाह ताला अलैह नुज़हतुल मजालिस में भी इहा ॻाल्हि लिखी आहे। फरमाईंदा त हिकिड़ो माण्हू वॾो पापी हो, मां हिन ॻाल्हि खे पूरो कयां, वॾो पापी हो माना गुनहगार हो। मरण महिल हुन छा कयो त 4-5 माण्हुनि खे घुराए करे हुननि खे पैसा ॾिना। छाजा चई मां मरी वञा न जेॾी महिल, मुंहिंजे मरण खां पोइ जेॾी महिल जनाज़ो खॼी हले त तव्हां चइजो त ॾाढो भलो माण्हू। माण्हुनि ईअं कयो, पैसनि ते हर कमु थींदो आहे? कोन थींदो आहे? थींदो आहे न? हा थींदो आहे साईं। पर मसइलो हीअ आहे त हाणे गुनाह गुनाह न रहियो आहे। अॻु में घटि रिश्वत त मञींदा हुआ, उहा बि कोन था मञनि। पोइ हुनजो नालो थियो ख़र्ची। वरी हुन तरक़ी कई, वरी अंग्रेज़ी ॿोली आई, चयो कमीशन। वरी हाणे न का कमीशन न का ख़र्ची, ज़ोरी था वठनि, किसे मो था कढनि। सभु तव्हां असां ॾींदा आहियूं साईं, असां सभु मुआशरे जा माण्हू आहियूं। मां को तव्हां मां पाक पोती कोन आहियां, पर सभु असां हिन मुआशरे जंहिंजो बिगाड़ थी वियो आहे। ऐं हिन बिगाड़ में सभिनी खां वॾो हिसो असांजो अथव। इमारत ठहंदी आहे सिरनि ते, सिर सां गॾु बि त भिती ठहंदी।
पीड़ ठहंदी भित बदबी छत बदबी लेंटर पवंदो घर ठहंदो। ईअं जेकॾहिं सिरूं पाण में न मिलनि न को घर ठहे, ये वोट बि असां ई ॾींदा आहियूं, ठपा असां ई हणंदा आहियूं। ही तव्हांजो मुआशिरो जेको असांजे करप्ट हुकुमरान आहिनि, मां कंहिं हिकु पार्टी जो नालो छा खणा, सभु हिकु जहिड़ा, इन्हनि खे असां सपोर्ट कयो आहे। यादि रखिजो क़यामत जे ॾिहाड़े सभु ॾोह में शामिल आहिनि। हिते वेहण खां पोइ यकीनन तव्हांजे दिलि जी कैफ़ियत ॿी हूंदी, पर ॿाहिरि वेंदव पाड़े जो बि ख़्यालु थींदव, वॾेरे जो बि ख़्यालु थींदव, हुनजो भोतार जो बि ख़्यालु थींदव, कमदार जो बि ख़्यालु थींदव, सरदार जो बि ख़्यालु थींदव। पर मां चवां थो त ख़्याल इंसान जा तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं इहो 4 गज़ 5 गज़ कपिड़ो अछो हूंदो जंहिंमें खीसो बि कोन्हे, उहो मथां हूंदो, वरी मण मिटीअ जा मथां विझंदा, क़बर में अची सुवाली पंहिंजो सुवाल कंदा, वो पंहिंजी ड्यूटी कंदा, तूं पंहिंजी अॼु ड्यूटी कर त अल्लाह तबारक व तआला तोते माते का महिरबानी फरमाए। हुन माण्हूअ उन्हनि खे पैसा ॾिना त बाबा तव्हां चइजो भलो माण्हू मरी वियो, कंहिं बुज़ुर्ग हुनखे ख्वाब में ॾिठो, चई ॾे ख़बर तो हीअ कारवाई कई, माण्हू खिलनि पिया, चई वॾो उस्ताद माण्हू आहे, ॾिसो हीलो कयो अथई, चई ॾे ख़बर अल्लाह साईं तोसां कहिड़ो मामिलो कयो, चई साईं अल्लाह साईं मूंखे माफ़ करे छॾियो। अल्लाह खे त सभु ख़बर आहे न, हमरा पैसा ॾेई आयो माण्हुनि खे कूड़ में, पर जे अल्लाह साईं फरमायो तो कम इन जे करे ईअं कयो आहे त तोखे मां अल्लाह में गुमान हो त अल्लाह खे सभु ख़बर आहे, पर माण्हुनि जी शाहिदी अल्लाह क़बूल फरमाईंदो, मूंखे माफ़ करे छॾींदो। अल्लाह फरमाए तुंहिंजो जहिड़ो गुमान आहे, मां तुंहिंजे गुमान मुताबिक़ अता थो फरमायां, वञ मां तोखे माफ़ फरमाए छॾियो। हुस्न ज़न रखणु इहो बि दुआ जी शर्तनि मज़ा शर्त आहे। रिज़्क़ हलाल दुआ जी शर्तनि मज़ा हिकिड़ो शर्त आहे। रसूलुल्लाह जी हदीस मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ फरमाइनि था, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुस्लिम शरीफ़ में आहे। हबीब फरमायो इन ते तवज्जो ॾिजो, इन अल्लाह